छा सम्झो आहे तो मूंखे? मूं त घणी धर ॾिनी तो त वाचोड़े खे ठोर सम्झो आहे, पर वाचोड़े ठोर न आहे। अहिड़ो चंबो रखंदुसि। वाह छा थियो तई? छितो थियो आहे छा? छितो थी पियो आहियां, मां छितो थियो आहियां। छितो कुतो थींदो आहे, जेके चक हणंदो आहे उनखे बि 14 सुइयूं लॻंदियूं आहिनि। मां चक हयो वई न त पाणी बि कोन नसीब थींदई, चट खलास थी वेंदी आहे। थधो थी मां थधो थी घणो ई थधो थियुसि, घणो थधो थियुसि। थधे थियण जो तो वॾो फ़ाइदो वरितो आहे। हाणे पाण खे गरम रखण लाइ सिकड़ी पाण सां गॾु खणी घुमंदुसि। मुआ पाचन खां बाहि लॻी वेंदई, सॼो कोयलो थी वेंदे। तुंहिंजो त कोयलो बि कम जो न थींदो। हाणे मां अकेलो कोन सड़ंदुसि, तोखे बि गॾु साड़ींदुसि, तोखे बि गॾु साड़ींदमि। हीअ ना शादीअ खां पोइ त तो मुंहिंजा जेरा ई साड़े छॾिया आहिनि। बुटियूं साड़ी अथई, मुंहिंजा पिता साड़िया अथई, जिगर ई जलाए छॾियो अथई। मां त शम्मू सां इन लाइ बि फिरी पियसि जी तुंहिंजे मथे तां ख़र्च जो वज़न घटि थिए। बसि कर, मां तोखे कॾहिं चयो त मां तुंहिंजो ख़र्च पूरो नथो करे सघां? तो वञी कार सां जुगाड़ कयो। सदाईं तो मूंखे खज़ाने जी खोड़ सम्झी आहे, पर मां मुड़ुसु माण्हू आहियां, मुड़ुसु माण्हू। हाणे न चंपो कुटे न कैरी। बस हाणे बस, चवां नथी त वरी मथे ते चढ़ंदो पियो वञी। छा जो मुड़ुसु माण्हू आई? मुआ हिन महिल ताईं औलाद जी ख़ुशी खां महरूम रखियो अथई। हवे रुगो तूं ऐं मां औलाद जी ख़ुशी खां महरूम कोन आहियूं। हिन कोठे में ॿिया बि आहिनि जेके औलाद जी ख़ुशी खां महरूम आहिनि। लॻे तो असां मुर्शिद जा पिटियल आहियूं, असांखे औलाद थिए ई कोन थो। तुंहिंजे माउ पीउ खे कहिड़े मुर्शिद पिटियो हुयो जो तूं पैदा थिए? मुंहिंजी माउ पीउ खे मुर्शिद कोन पिटियो हो। बसि लॻे तो त बाबे खां ग़लती थी वई। कहिड़ी ग़लती? मूंखे लॻे तो अम्मा अलॻि पे दुआ घुरी, बाबे अलॻि पे दुआ घुरी। बसि वञी आसमान में टकरियूं ॿई, कुझु कोन ॼाओ, विचा हीअ जिन सजाई। जेकॾहिं चाहीं थो न त मां इज़त सां घर में रहां, त पोइ मुंहिंजो ख़र्च पूरो कर। जेका फरमाइश कहीं उहा मूंखे आणे ॾे। हा ठीकु आहे, जेको मुंहिंजे वस में हूंदो उहो कंदुसि। वरी ईअं न थिए जो फरमाइश में मूंखां रेल गाॾी या हवाई जहाज घुरी। एतिरी बेचैनी न आहियां जो तो ते घणो वज़न रखां। पैसा रोटल मां तोखे पे ॻोल्हियो। हुकुम करे वाचूड़ा, कंहिं परेशान कयो अथई? अय्यला लॻे तो तूं को पोतल फ़क़ीर आहीं, तोखे कीअं ख़बर पई त मूंखे कंहिं तंग कयो आहे? इन में पोतल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पुलिस खे साईं माण्हू परेशानी में यादि कंदा आहिनि। कॾहिं कंहिं ख़ुशीअ में पुलिस खे कंहिं ॻोल्हियो आहे? ॿियो त ठहियो, पर ईद जे भलारे ॾींहुं बि साईं ईदगाह ते पुलिस ॿाहिरे गेट ते ड्यूटी कंदी आहे। उन्हनि खे कहिड़ो भाकुर पाए ईद मुबारक ॾींदो आहे सवाइ सुञाणप खां सवाइ? अलास रोटल सही तो चई, असांजी पुलिस ॾाढी भली आहे। हाणे सभिनी ॻाल्हियुनि खे छॾ, हाणे मसलो ॿुधा त आख़िर मसलो छा आहे? रोटल ने शम्मू कारे खे ॿधणो आहे। रुगो ॿधणो न आहे पर कुटको विझणो आहे, कुटको जहिड़ो कारो आहे न, पुठी बेड़ी कारी करणी आहे निभाईअ जी। उन खां पोइ कंहिं माण्हूअ जी ज़रूरत न थिए कंहिं शरीफ़ जे घर ॾे अखि खणे। सम्झी वियुसि, रुगो इहो ॿुधा त केस कहिड़ो ठोकियासीं? चोरीअ जो केस हणी हथी को करीसि, जीअं नाग बि मरे ऐं लठ बि बचे। सम्झी वियुसि वाचूड़ा, अचूं सां गॾु हलिया हलिया। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।